गाजी खबर में नौजवान नारी कैंसर की बीमारी में मुब्तला थी वही पोरियत सरकारी खर्च से इलाज कराइण की अपील कई है। ॻोठ अल्हा ॾितो चांडियो में 23 वरियनि की ख़नवा ख़ातून दियो मंजूर अली चांडियो गुज़रियल 1.5 साल का वठी अख के कैंसर में मुब्तला थी वही है। अख के कैंसर सबब नारी की ॿी अख की नज़र पिण कमज़ोर थी वही। पोरियत मंजूर अली चांडियो जो चवण है त धीअ के नक में दाणा निकता हुआ या ऑपरेशन का पोइ धीअ के अख में कैंसर थी वही। घर जो अल्ह तलह इलाज करायो पर महांगो हुजण करे हाणे इलाज नथा कराए सघूं। हुन वधीक जो त मुंहिंजी धीअ जो इलाज कराची मेमन अस्पताल में हलंदड़ आहे। हर 21 ॾींहंनि बाद 80,000 रुपयनि जो डोज़ लॻंदो आहे। पंहिंजे ख़र्च ते कैंसर खां बचाव जा 2 डोज़ कराया जॾहिं त बक़ाया 8 डोज़ कोर्स जा रहियल आहिनि। मिसकिन वटि माली सघ न हुजण करे धीअ जो इलाज नथो कराए सघां। हुन सिहत जे सूबाई वज़ीर सिहत खाते जे सेक्रेटरी MPA MNA ऐं ॿियनि वसवारनि ऐं समाजी तंज़ीमुनि खे अपील कई त धीअ जो इलाज कराए संदसि हयाती बचाई वञे।